ओम शांति। जी मुझे तारीख 12/8/2023 मीठा मीठा बहादुर सेवंता मीठे मीठे बार 21 जनवरी जुलाई पुण्य जो खातो जमा करणो आहे, योग बल सां पापन जो खातो भस्म करणो आहे। हिन करे अंतर्मुखी ठहो। असांखे 21 जनवरी जो पुण्य जो खातो जमा करणो आहे, योग बल सां पापन जो खातो खे भस्म करणो। 21 जनवरी जो पुण्य जो खातो जमा करणो ऐं योग बल सां पापन जो खातो खत्म करणो। इन करे असांखे अंतर्मुखी थियणो। प्रश्न के श्रीमत जो पालन करण सां वाणी खां परी वञण जो पुरुषार्थ सहज थी वेंदो आहे। उत्तर श्रीमत चईंदी आहे ॿार अंतर्मुखी थी वञो, ॿाहिरां त कुझु न ॻाल्हायो। हिन श्रीमत के पालन कंदव त सहजी वाणी सां परे हली वेंदव। जेतिरो यादि कंदव सुदर्शन चक्र फिराईंदव ओतिरो कमाई जमा थींदव। जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं, सुदर्शन चक्र घुमाईंदासीं, ओतिरो असांजी कमाई जमा थींदी। यादि जे लाइ अमृत वेले जो समय ॾाढो सुठो। उन समय उथी करे अंतर्मुखी थी करे आत्म स्वरूप में सुखी करे वेही। गीता तू रात गवाई सुनी करे। ओम शांति। ये केस समझाइंदो आहे कि अंतर्मुखी थी वञो, ॿाहिरां खां कुझु बि न चओ, पंहिंजी आत्मा जे स्वरूप में सुखी करे वियो। जीअं असांखे केर थो चए, बाप ॿारनि खे चईंदा आहिनि मुख सां कुझु बि न ॻाल्हायो। राम राम आदि त ॾाढा चईंदा आहिनि, परंतु हुनखे चइण सां बि मनुष्य पावन न ठही सघंदा आहिनि। राम राम चइण सां बि उहो त मुख सां चवनि था न, हुन सां बि असां पावन न थी सघंदासीं। मनुष्य पतित सां पावन तॾहिं ठही सघंदा आहिनि जॾहिं पतित पावन बाप जी श्रीमत ते हलनि। पतित पावन चइण सां बाप यादि ईंदो आहे न। बाप चईंदा आहिनि कि तव्हां बरोबर पतित हुयो न, हाणे तव्हां पावन ठहो था। सत्संग में कोई पतित हूंदो ई न आहे। 5000 वर्ष पहिरियों जॾहिं भारत पावन हुयो त हिकु ई धर्म हुयो। बाप त सुख जी सृष्टि रचंदो न। भारत सुखधाम हुयो। लक्ष्मी नारायण राम सीता आदि जा मंदिर सुख श्वेता जी निशानी हुई। बाबा जी न जॾहिं तव्हां पावन हुयो त पूरी दुनिया जा मालिक हुयो। पोइ द्वापर खां असांखे हिकु कोठरी में रखी छॾियो। असांजी मूर्तियुनि खे कोठरी में रखी छॾियनि त इहा निशानी आहे कि असांजो राज्य हुयो, असां हिन दुनिया में रहंदा हुयासीं। सत्युग में बरोबर हुन स्वरूप में, सत्युग में बरोबर लक्ष्मी नारायण जी डिनास्टी हुई। ये ही भारत हुयो जंहिंमें सूर्यवंशी चंद्रवंशी जो राज्य हुयो। त जो हाणे वरी खां स्थापना थिए थो न, इनखे चइबो आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी। ये ही मनुष्य त ॼाणदा न। मनुष्य न ॼाणदा त छा जानवर ॼाणदा? छा मनुष्य न ॼाणदा आहिनि त जानवर खां बि बदतर चइबो आहे। बाप खे ॼाणण लाइ केतिरा धक्का खाईंदा रहंदा आहिनि, परंतु ॼाणे न सघंदा आहिनि। तव्हां बाप जा ॿार ठहिया आहियो त बाप पंहिंजो परिचय ॾींदो आहे न। पहिरियों परिचय न हुयो त हिन जो परिणाम छा थियो? असां कण कण में भगवान खे मञदा हुयासीं। आखिर नास्तिक निधन जा ठही वियासीं न। हाणे तव्हां बाप जा ठहिया आहियो, बाप खां वरसो वठो था न। ॾाढो भारी वरसो आहे। 21 जन्म स्वर्ग जी राजधानी मिलंदी आहे। कोई घटि ॻाल्हि थोड़ी आहे, कोई घटि ॻाल्हि आहे। लक्ष्मी नारायण जी 5000 वर्ष थिया आहिनि राज्य कंदे। पोइ वरी खां हिस्ट्री रिपीट थींदी आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि मुंहिंजी श्रीमत ते हलो, अंतर्मुखी थी वञो, ॿाहिरि मुक्ता में न अचो। हाणे हिन समय घोर अंधियारो आहे, हिनखे चइबो आहे राति। हाणे सवेरो थिए थो न। कलयुग अंत खे घोर अंधियारो चइबो आहे न। सत्य गादी खे घोर सोजरो चइबो आहे।
बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई आहियां संगम ते, जॾहिं घोर अंधियारे ऐं घोर सोज़रे जे विच जे समय में, जॾहिं अंधियारो ख़तम थियण वारो हूंदो आहे, सोझरो अचण वारो हूंदो आहे, हुन विच समय हुनखे संगम युग चइबो आहे, जबकि सभी मनुष्य पतित थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे सदा सुख जो वरसो ॾियण आयो आहिनि, बिना साम्हूं बीठो आहिनि, ॾाढी वई थोड़ी रही, हिन करे हाणे जल्दी जल्दी पुरुषारत करे बेहद जे बाप सां वरसो वठी वठो। ये सभु वठनि था न, सभु पुरुषारत ई आहिनि। हाणे सभिनि खे स्लीप ऐं वाणी खां परे वञिणो ई आहे। उहो असां आत्माउनि जो घर निर्वाण धाम आहे न। धाम में कोई हिकु थोड़ी रहंदो आहे। जेतिरी बि जीव आत्मायूं आहिनि सभी शरीर छॾे करे पंहिंजे घर बाबा वटि रहंदियूं न। उहा आहे निराकारी जाड़, जीअं चित्र में बि जाड़ ॾेखारींदा आहिनि, उहा आहे आत्माउनि जो घर शांति धाम। पोइ असां ईंदासीं सुख धाम में। हाणे 84 जन्मनि जो चक्कर पूरो थींदो आहे न। कलयुग खां पोइ सतयुग ज़रूर ईंदो, द्वापर खां पोइ कलयुग ज़रूर ईंदो। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प जे संगम युग ते ईंदो आहे, पुराणी दुनिया जो विनाश कराईंदो आहे, जबकि नई दुनिया स्थापना थिए थी न। तेसि ताईं न पुराणी दुनिया में रहणो ई आहे। जॾहिं नयो मकान ठही वेंदो तेसि ताईं पुराणे मकान में रहणो हूंदो आहे न। पोइ जॾहिं नयो ठही वेंदो आहे पोइ पुराणे खे तोड़बो आहे। इहे बि पुराणी चीज आहे न। हिन जे विनाश जे लाइ इहा महाभारत लड़ाई आहे न। बाप चईंदा आहिनि बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदो आहे। आत्मा ई सम्झदी आहे न। जिस्मानी नॉलेज बि आत्मा ई सिखदी आहे। आत्मा चईंदी आहे मां प्रिंसिपल आहियां, सर्जन आहियां। आत्मा जी नॉलेज न हुजण जे कारण सभु देह अभिमानी थी विया आहिनि। आत्मा ही संस्कार खणी वेंदी आहे न। तव्हां ॿार सम्झंदा आहियो शिव बाबा असां आत्माउनि खे सम्झाइनि था न। असां आत्मा इहो पुराणो शरीर छॾे पोइ नयो वञी करे वठंदासीं न। हाणे असां श्याम आहियूं, पोइ सुंदर थी वेंदासीं। कल्ह बि बाबा चई न तव्हां हीरे जहिड़ा, मुंहिंजी गोद वठंदे ई तव्हां हीरे जहिड़ा थी वेंदा। न बाबा जी गोद असां वठंदे ई बाबा खे पंहिंजो पीउ सम्झदे ई बाबा चईंदा न मां ॿारनि खे सभु वरतो ॾेई वेंदो आहे, ॾेई छॾंदो आहे। पोइ जेतिरो जेको यूज़ करे हीरे जहिड़ो जन्म असांखे मिली वेंदो आहे। सुंदर खां श्याम पोइ ठहींदा आहियूं। 84 जन्म लॻंदा आहिनि असांखे श्याम ठहिण में। पोइ बाबा काम सिता था उतारे करे असांखे ज्ञान सिता ते वेही गोल्डन एज जो मालिक ठाहे छॾंदो आहे न। बेहद जो बाप जरूर बेहद जो वरसो ॾींदो न। बाप त ऊंच से ऊंच आहे न। चईंदा आहिनि ॿारनि जे लाइ वैकुंठ जी सौगात लाहियो वञे। बाबा चईंदा आहिनि मां ॿारनि जे लाइ वैकुंठ जी सौगात खणी आयो आहियां। हथेली ते भेष्ट लायो आहे। सेकंड में तव्हां साक्षात्कार कंदा आहियो न। केतिरा देव ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि, जरूर ब्रह्मा जा ॿार आहिनि, शिव बाबा जा पोतरा आहिनि। तव्हां चईंदा असां शिव बाबा खां वरतो था वठूं। उहो ई सर्व जो सदगति दाता आहे न असांजो बाबा। राजयोग असांखे सिखलाइनि था न। निराकार कीअं सिखलाईंदो, इन करे ऑर्गन्स द्वारा पढ़ाईंदा आहिनि। सृष्टि चक्कर जी नॉलेज ॾींदा आहिनि। जेके परमात्मा सुप्रीम सोल चइबो हुनजी सॼी महिमा आहे। ज्ञान सागर पतित पावन उहो आहे त ज़रूर अचणो पए न। तव्हांखे बि मास्टर सुप्रीम अथवा पावन ठाहींदा आहिनि न बाबा। मास्टर सुप्रीम अथवा पावन उहो बेहद जो बाप जेके सभी भक्त सली कंदा आहिनि। सभी भक्तनि जो बाप उहो भगवान आहे, परम पिता परमात्मा। अगर हुननि खे सर्वव्यापी चई ॾिनो पोइ त वरसो कीअं मिलंदो। पोइ त वरसो मिली न सके। मनुष्य खे भगवान न चई सघंदा आहिनि। श्री कृष्ण खे बि दैवी गुणधारी मनुष्य चईंदासीं। उहा आहे फर्स्ट क्लास प्रिंस। सभी हुननि खे झूले में झुलाईंदा आहिनि। शिव बाबा खे कॾहिं झुलाईंदा न आहिनि।
छोजी उहा कॾहिं ॿार ठहींदो ई न, ही त साक्षात्कार कराईंदा आहिनि सम्झाइण लाइ कि असां तव्हांजो ॿार आहियूं त असांखे पंहिंजो वारिस ठाहियो। बलियारी वेंदा आहिनि त मां बि बलियारी वेंदो न, बाबा खे ॿार बि छो ठाहिणो आहे ताकी असां बाबा जे नाम ते सभु कुझु करे छॾियो, हुन ते पूरो बलियारी वञो। छोकी ॿार जे मथां माउ पीउ सभु कुझु बलियारी वेंदा आहिनि, हिकु तरीक़ो आहे। बलियारी वेंदा आहियो त जीअं मां तव्हांजो बालक थी वेंदो। मनुष्य में कितनी अंधश्रद्धा है न, जाते जाते मथो टेकदा रहंदा आहिनि। की चइबो आहे गुड़ियनि जी पूजा, नवरात्रि में बि ॾाढी गुड़िया ई ठाहींदा, हुनजे ऑक्यूपेशन जो कंहिंखे पतो ई न आहे। 4-6 भुजा वारी देवी थोड़ी हूंदी आहे, वो तलवार आदि ॾेई छॾींदा आहिनि। देवता आहियो हिंसक थोड़ी हूंदा आहिनि, शस्त्रधारी उन्हनि खे बि हिंसक ठाहे ॾींदा आहिनि। नेपाल में बि काली खे पूजदा आहिनि, पोइ ईअं थोड़ी आहे। नेपाल में भी काली देवी खे पूजदा आहिनि। हाणे काली कोई अहिड़ी देवी थोड़ी आहे, मम्मा अहिड़ी काली जीप वारी थोड़ी आहे। मनुष्य त मनुष्य ही हूंदो आहे न, ब्रह्मा विष्णु शंकर आहे सूक्ष्म मतलबी, बस ॿियो कोई चीज आहे ई न। वो 8-10 भुजा वारा काथां आया, ये सब भक्ति मार्ग जा अलंकार ठाता अथनि। पैसा कमाइण लाइ कुझु त खपे न, वो किस्म किस्म जा चित्र वेही ठाहींदा आहिनि। हुते ही ॾिसो सुंदर श्री कृष्ण जो मंदिर, हुते ही सांवरो श्री कृष्ण जो मंदिर, कारण त हुजणो खपे न। केतिरी अंधश्रद्धा आहे न। हाणे भक्ति मार्ग ख़तम थी, ज्ञान मार्ग जिंदाबाद थींदो आहे न। बाक़ी समय त थोड़ो आहे न, सभिनि खे मरणो त ज़रूर आहे। पुत्र पोतरा वारिस ठहींदा ई न। बाबा चवंदा तव्हांजे पुत्र पोतरा वारिस ठहींदा ई न। हुते तव्हांखे ज्ञान ई न रहंदो कि संगम के सां राजी जे लाइ पुरुषारत कयो। हुते त पवित्र सृष्टि हलजी आहे न। हिते तव्हां ॼाणदा आहियो बरोबर सां बाबा जी राजधानी जा हक़दार आहिनि। बाबा जो राजधानी स्थापना कराइनि था, हुनजा हक़दार आहिनि। हुते इहो पतो न रहंदो कि कहिड़ा कर्म कया, कीअं कया, कीअं इहे थियासीं, सभु भुलिजी वेंदा। हुते पते त हूंदा ई न आहिनि। जो पावन ठहिण लाइ गुरु करण जी दरकार हुजे। बाप पेर धोई करे ॿारनि खे तख़्त ते विहारदा आहिनि। गुरु खपे सदगति जे लाइ, हुते त आहे ई सदगति। गुरु खपे सदगति जे लाइ, हुते त आहे ई सदगति। गुरु जी दरकार ई न आहे। बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह अभिमान में न रहो। मां आत्मा हाणे डॉक्टर जे रूप में आहियां, मां आत्मा मैजिस्टर आहियां। पोइ शरीर छॾण खां पोइ पतो ई छा ठहींदसि, पतो न छा ठहींदसि। असां हिन शरीर द्वारा पढ़दा आहियूं, आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा पढ़दी आहे। आत्मा ही ॿुधदी आहे, सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, न कि दंत कथायूं। बाप चवंदा आहिनि सॼी दुनिया कब्रिस्तान थियणी आहे, हाणे जागो, न त भंबोर खे आग लॻण जे समय हाय हाय कंदो, परंतु कुछ भी करे न सघंदो, काल खाई छॾंदो न। त्राई करे रहिजी वेंदो, सजायूं बि ॾाढी खाईंदो। हाणे असां पापनि जो खातो खलास करे पुण्य जो खातो असांखे हाणे जमा करणो आहे न। नए सिर 21 जन्मनि जे लाइ जमा करणो आहे। जमा थींदो बाप खे यादि करण सां। पुराणो खातो चुकतो थी वेंदो, बाप खे यादि करण सां असांजो पुराणो खातो चुकतो थी वेंदो। ऐं बाबा जो कर्म सिखलाइनि था, उहो कर्म करण सां पोइ जमा थो थिए। ज्ञान केतिरो सहज आहे, तव्हांजी रोज़ केतिरी कमाई थींदी आहे। जेतिरो जो यादि कंदो, सुदर्शन चक्र फिराईंदो त अथाह कमाई कंदो, अनगिनत आहे न। हिते कोई गिनती थोड़ी थींदी आहे। हाणे झोपड़ियुनि में वेठा आहियो, पोइ महलनि में वेंदो, फर्क त थियो न। झोपड़ी ऐं महल ब्रह्मा द्वारा नई सृष्टि जी स्थापना थिए थी त पुराणी दुनिया जो विनाश त अवश्य थींदो न।
हाणे जी ॻाल्हि आहे, राजधानी जी स्थापना थिए थी, पोइ जेतिरो जो पुरुषार्थ कंदो सो कयो, वो विनाश थी वेंदो। इन करे हाणे गफ़लत न करणी आहे, सवेरे उथी करे यादि में वेहणो आहे। जेतिरो यादि जो चार्ज रखो ओतिरो सुठो आहे न, ऐं पोइ ओतिरो ई ऊच पद बि पाईंदासीं। शिव बाबा जे गले जो हार ठाहींदासीं न। दिल दर्पण में ॾिसणो आहे कि मां लाइक़ ठहियो आहियां, लक्ष्मी नारायण खे वरण जे लाइक़ ठहियो आहियां। असां बाबा मम्मा जहिड़ी सर्विस कंदा आहियूं। किस्म किस्म जा फूल आहिनि, इहे भगवान बाबा जो ह्यूमन गुलशन आहे। ये भगवान बाबा जो ह्यूमन गुलशन आहे। चईंदासीं ॾिसो कुमारिका, मनोहर, केतिरा सुठा सुठा फूल आहिनि। इहा रतन जोत आहे न। बाबा हिन बगीचे खे ॾिसंदा आहिनि, पोइ हुन बगीचे में वञी करे फूलनि खे ॾिसंदा आहिनि। बाबा जांच कंदा आहिनि फूलनि जी, त ॿारनि खे फॉलो करणो खपे। नंबर 1 2 फूल केरु आहे, अहिड़ो ठहिणो खपे न। 21 जन्मनि जे लाइ राजा ई पद पाइण कोई घटि ॻाल्हि थोरी आहे। अथाह सुख विश्व जो मालिक ठहिणो आहे न। ये स्कूल आहे न, हुन जिस्मानी पढ़ाई सां गॾु ये रूहानी पढ़ाई करो। टीचर खे हमेशह सुठा मैनर्स हूंदा आहिनि, ऑनेस्ट हूंदा आहिनि। स्कूल में अंधश्रद्धा जी ॻाल्हि न आहे। हिते बैरिस्टर पढ़ंदा आहिनि, इंजीनियर पढ़ंदा आहिनि। हुते तव्हां राजाउनि जो राजा ठहिण लाइ पढ़ाई पढ़ो था। सन्यासी त चईंदी न ईश्वर सर्वव्यापी आहे, बस खेल ई खत्म। बेहद जो बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार ई अंतिम जन्म पवित्र रहो। तव्हां ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। हुते बि एजुकेशन डिपार्टमेंट आहे, या आहे गॉडली एजुकेशन डिपार्टमेंट। तव्हां ॿार आहियो राजऋषि, वो त घर बार छॾे ॾींदा आहिनि। तव्हां घर में रहंदे सॼी दुनिया खे त्याग कंदा आहियो। तव्हांजी बुद्धि में हाणे नई दुनिया जो बाप ठाहे थो। इन करे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, ये पुरानी दुनिया खलास थियण वारी आहे। ये रूहानी कॉलेज अथवा हॉस्पिटल बि ॾाढो वॾो आहे न, जिसां तव्हां एवर हेल्दी वेल्दी ठहींदा। घर घर में त इहे हॉस्पिटल अथवा कॉलेज खोले सघंदा आहिनि। घर घर में इहे हॉस्पिटल अथवा कॉलेज खोले सघंदा आहिनि। हिन में ख़र्चो बि कुझु न आहे। सिर्फ़ 3 पैर पृथ्वी खपे। 3 पैर पृथ्वी अर्थात वेहण जहिड़ी जॻह। त अगरि वेहींदा आहियूं त पहिरियों पेर रखंदा आहियूं, पोइ पेर करे पोइ जाते वेहींदा आहियूं त 3 पैर पृथ्वी थी वई न। त बाबा चए थी हिन में ख़र्चो कुझु बि न आहे। सिर्फ़ घर घर में बाबा जा ॿार ज्ञानी वार योगी ॿार हुजणा खपनि। त घर घर में हॉस्पिटल त योग हूंदो त शक्ति सां असां कंहिंजे बि स्वभाव संस्कार खे परिवर्तन करे सघंदासीं। बीमारी हूंदी आहे न स्वभाव संस्कार जे कारण जी, हुनखे दूर करण जो हॉस्पिटल ऐं कॉलेज असां में ज्ञान बि ॾेई सघूं। त असांजी आत्मा में ज्ञान इहो हूंदो, असां घर वेठे बि 3 पैर ते वेही करे कंहिंजी कहिड़ी बि आत्मा जी बीमारी दूर करे सघंदा आहियूं, कंहिंखे बि ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। त कुझु ख़र्चो आहे, सिर्फ़ पंहिंजी तयारी खपे। त बाबा जी चईंदा न घर घर में तव्हां इहे हॉस्पिटल अथवा कॉलेज खोले सघंदा आहिनि, हिन में ख़र्चो न आहे। त अॼु ॾिसो बाबा चईंदा न हर घर हर गली हर घर में मुंहिंजो ॿार हुजणो खपे, ताकी अंत समय अहिड़ो ईंदो कि कोई हिकु घर खां ॿिए घर ते न वञी सघंदा। त बाबा चए थो घर घर में मुंहिंजा ॿार हूंदा त कम से कम अंत समय सभिनि खे मदद त मिलंदी। अच्छा, माता पिता बाप दादा जो मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे
माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मूंखे सां सवेरे उथी याद में जरूर रहणो आहे, हिन में गफ़लत न करणी आहे, पुण्य जो खातो जमा करणो आहे। ॿियो आहे एम ऑब्जेक्ट खे बुद्धि में रखी सुठा मैनर्स धारण करणा आहिनि असांखे। रूहानी पढ़ाई जरूर करणी आहे, अंतर्मुखी थी करे पढ़णो आहे। वरदान आहे ब्राह्मण जीवन जी विशेषता खे ॼाणे करे उनखे कार्य में लगाइण वारा सर्व विशेषता संपन्न। ड्रामा के नियम प्रमाण संगम युग से हर एक ब्राह्मण आत्मा की कोई न कोई विशेषता मिली है। चाहे माला जो लास्ट दाणो भी हुजे हुनमें भी कोई न कोई विशेषता है। अब न बाबा तो चए नथी बुद्धि एडी सुठी आहे कि उन खुद की आत्मा समझो तई, बाबा खे पंहिंजी पीउ समझो तई। त ब्राह्मण जन्म जे भाग्य की विशेषता के पहचानो और उनकी कार्य में लगायो। हिक विशेषता कार्य में लगाई त ॿियूं विशेषतायूं स्वतः थी वेंदियूं। हिक जे अॻियां बिंदी लगते लगते सर्व विशेषता संपन्न थी वेंदी। हिक विशेषता असां कार्य में लगाइणी आहे। विशेषतायूं त असांखे मिलंदियूं आहिनि, लेकिन असांखे उनखे कार्य में लगाइणो आहे ताकि ॿियूं विशेषतायूं स्वतः ई ईंदियूं। हिक जे अॻियां बिंदी लगाईंदे लगदे सर्व विशेषता संपन्न थी वेंदी। स्लोगन आहे मन मना भव जे मंत्र जी सदा स्मृति रहे त मन जो भटकण बंद थी। मन मना भव जे मंत्र जी सदा स्मृति रहे त मन जे भटकण बंद थी। ओम शांति। बाबा की याद करो,